सिंध जो क़दीमी शहर सखर, जंहिंमें अञा ताईं ॿहिराड़ीअ जा सुरीला आवाज़ कंदा आहिनि, जंहिंखे मीर मासूम शाह जो मुनारो चयो वेंदो आहे, जंहिंमें मीरनि जी मुहबत भरियो ई वॾो मीनार जेको सखर जे सूंहं खे ताज़ा कई वेठो हूंदो आहे। यादि रहे त हीअ असांजे हिस्ट्रीअ जी वॾी तमामु बहितरीन ऐं सुठे में सुठी लोकेशन आहे। चवंदा आहिनि त जॾहिं हिते पंहिंजे असांजे सखर में कोई नंढड़ो आशिक़ जंहिं इश्क जी मंज़िल खे पूरो करण जे लाइ हिन मीनार तां जंप ॾिनो हुयो, जंहिंमें उन वक़्तु कंहिं बादशाह वॾो मीनार ठाहियो ऐं उन आशिक़ खे चयो वियो त हिन मीनार तां जेकॾहिं तव्हां मथां जंप ॾींदव त तव्हांजी मुहबत जी पज़ीराई थींदी ऐं ख़बर पवंदी त तव्हांजी मुहबत सची आहे। हू ख़ुदा जो फ़क़ीर बानू कंहिं इंसान औरत सां प्यारु कंदड़ चढ़ी करे मथां जंप ॾिनो, जंहिंमें हू हुन जो बचाव थी वियो ऐं पंहिंजी मुहबत मंज़िल माणे वरिती। अहिड़ा कई असांजे सखर में बुज़ुर्ग रहनि था, जंहिंजे करे असांजे सखर जी तमामु वधीक इज़त ऐं मुहबत सां सखर जो मान सिंध में वधीक मञायो वेंदो आहे। असांजे सिंध में कराचीअ जहिड़ा शहर कई बहितरीन आहिनि, पर असांजे सखर जी पज़ीराई शायदि उन खां बि वधीक इन्हनि वलियनि ऐं बुज़ुर्गनि जे करे आहे। चवंदा आहिनि त असांजे रोड़ी तर में 1.25 लख पीर आहे, जंहिंमें उन्हीअ में सखर बि आहे। आवाज़ सां गॾु क़ुर्बान अली मीराणी, QTV सिंधी यूट्यूब चैनल QTV सिंधी ॾिसण न विसारींदा। QTV सिंधी।